औरतुनि जा हक़ इंसानी हक़नि सां सलाहियल आहिनि। जेकॾहिं आर्टिकल 25 जी पाण ॻाल्हि कयूं था कॉन्स्टिट्यूशन जे, त उन में मर्द औरत ॿार ऐं जेके माण्हू आहिनि सभु आइन मूजिबि समाज में बराबरि हुअणु खपनि, उन्हनि जा हक़ बराबरि थियणु खपनि। ऐं औरतुनि जे हवाले सां डोमेस्टिक वायलेंस आहे या ॿियनि हवालनि सां आहे, उन्हनि खे बराबरी जा मौक़ा न मिलण, या जेके पंहिंजी ॿारहाड़ी जी औरत आहे जेका हरपो करे थी, मज़दूरी करे थी ऐं जेका सिरनि जी भठियुनि ते आहे जिते ऐं पंहिंजो ॿार घर खे पाले थी, उनजी ॾियाड़ी घटि आहे अञा ताईं, योमिया उनजी उजरत जेका आहे उन ते असेंबलियुनि में शयूं थियनि थियूं, पर मुंहिंजे ख़्याल में प्रैक्टिकली जेको आहे वी नीड टू वर्क ऑन इट। ऐं उन में हीअ सुठी हिकिड़ी सोच आहे, पॉज़िटिव आहे। अवेयरनेस जेतिरी हूंदी शयुनि खे, सुठी शइ खे जॾहिं ग़लति शयुनि ते पंहिंजी सोसाइटी में इलाही रिपीटिशन आहे, सुठी शयुनि खे ऐं मीडिया जे वसीले सिंधी मीडिया जो वॾो आउं सम्झां थी त सिंधी हक़नि जे हवाले सां, शाह लतीफ़ जी अवेयरनेस जे हवाले सां, सिंधी ॿोली जे हवाले सां, पाणी जे हवाले सां, फंडामेंटल जेके राइट्स आहिनि पंहिंजा, ख़ासि करे सिंध वॾो शाहूकार ख़ितो आहे, उन में औरतुनि ॿारनि जी केरु ॻाल्हि करे थो या हेठि तबिके जी केरु ॻाल्हि करे थो, त असीं उन चैनल खे, सिंध टीवी खे असीं छो न जस ॾियूं। बिल्कुलु असीं बि सेलिब्रेट कंदासीं ऐं अवां सभिनी सां गॾु आहियूं। अवां सभिनी खे सकाफ़ती ॾियारो मुबारक हुजे।